निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सखर बैराज ते आमद थी आहे। वॾे वज़ीर खे सेक्रेटरी आबपाशी ऐं चीफ इंजीनियर जी बैराज पारां बैराज जे पाणी जी सूरतहाल ऐं केनालनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सखर बैराज ते आमद। वॾे वज़ीर खे सेक्रेटरी आबपाशी ऐं चीफ इंजीनियर्स जी बैराज पारां पाणी जी सूरतहाल ऐं केनालनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। पाकिस्तान ठहण वक़्तु 12 महाबोडूं हितां गुज़रियूं। ब्रीफिंग में ॿुधायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सखर बैराज आमद। वॾे वज़ीर खे सेक्रेटरी आबपाशी ऐं चीफ इंजीनियर्स जी बैराज पारां बैराजिज़ मां पाणी जी सूरतहाल ऐं केनालुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शाहिद चन्ना खां। जी शाहिद, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सखर बैराज जो दौरो कयो आहे। वॾे वज़ीर सां सेक्रेटरी आबपाशी ऐं ॿिया लाॻापियल अमलदार सां गॾु आहिनि। वॾे वज़ीर सखर बैराज जे मरमती कमनि जो मुआइनो कयो। उन बाद वॾे वज़ीर खे चीफ इंजीनियर सखर बैराज सैयद सरदार अली शाह बैराज जे केनालनि पाणी सूरतहाल मरमती कमनि मुतलक समूरी ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग में वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त सभिनी खे 7 केनाल 212 डिस्ट्रीब्यूटर 14 ब्रांचेस आहिनि। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त पाकिस्तान ठहण खां वठी हेल ताईं 12 बोडियूं गुज़री चुकियूं आहिनि, जंहिंसां बैराज जे स्ट्रक्चर खे वक़्तन ब वक़्तन नुक़सानु पहुचंदो रहियो आहे, जंहिंजो मुख़्तलिफ़ वक़्तनि में मरमती कम भी थींदो आयो आहे। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सखर बैराज सूबे जी ज़रई मैशियत जी तरक़ीअ में अहम अहमियत रखे थी। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग वठण बाद हिदायतूं जारी कयूं वयूं त रायत केनाल जे डीसलेंट जी सफ़ाई कराई वञे। वॾे वज़ीर एजुकेशन खाते जे अमलदारनि खे डॉल्फिन जे सर्वाइल लाइ क़दम खणण लाइ पिणु हिदायतूं जारी कयूं, जॾहिं त निगरान वज़ीर आला गुड्डू बैराज जे सखर बैराज जी मरमती कमनि जी थर्ड पार्टी खां ऑडिट कराइण जी पिणु हिदायत करे छॾी आहे। जी ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।